फैसलाबाद में दामरावा जी पुछड़ी जी शाखुन माडो शाख, बिशारत शाख, सैयदपुर शाख, राजवा ककोलवा में पानी जी शदीद खोट, काटी न थियण, रिश्वत एवज़ लिफ्ट मशीनूं रखराइण ऐं करप्शन करण खिलाफ़ SUP ज़िले दादू जे सीनियर नायब सदर हाजी खान मारफानी, जनरल सेक्रेटरी अब्दुल हमीद सुमरो, डॉक्टर बरकत जतोई, जफर देपर, मीर खान मारफानी, प्यार अली मारफानी, अब्दुल गनी छुट्टो, STP अगवान अब्दुल फताह गायनीचो, PTI अगवान मजहर सोलंगी, समाजी अगवान अली चांडियो, अब्दुलरहमान देपर, सलेमान सुमरो, निसार खासकेली, जन सवें आबादगारन हारिन शहरिन 1 किलोमीटर एहतजाजी मार्च करे आबपाशी अमलदारन खिलाफ़ खेती नारेबाज़ी करे सिटी गेट वटि धरणो हयो वियो। हिननि चयो त दामरावा जी पुछड़ी ऐं शाखुनि में हींअर ताईं पाणी नाहे पहुतो, सारियालो ॿिज पोखी न आहियूं सघिया, पाणी न ॾिनो वियो त लखे एकड़ सारियालनी ज़मीन बंजर थी वेंदी ऐं हारी आबादगार बुख बदहाली जो शिकार थींदा। हिननि चयो त आबपाशी अमलदार, इंजीनियर, SDO, दारोगा रिश्वत एवज़ पाणी ॾियण लाइ तयारु न आहिनि। हिननि चयो त दामरावा जी पुछड़ी जे शाखुनि में पाणी जल्द ॾिनो वञे, बर वक़्तु आबादी करे सघूं। हिननि सिंध जे वज़ीर आला आबपाशी वज़ीर आबपाशी जे चीफ सेक्रेटरी खां घुर कई त दामरावा जी पुछड़ी ताईं पाणी पहुचायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो।